अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। इहा खपे ताड़ियूं खपनि थियूं तव्हांजो शोर खपंदो हिकु दफ़ा ॿीहर ताड़ी ॾींदियूं ऐं हिन म्यूज़िक ते म्यूज़िक उस्ताद तव्हां वॼाईंदा पियानो ते हा आज पहला रोजा रखा था क्या? अस्सलाम वालेकुम। वेलकम कंदासी अवां खे दमादम सिंध में खुश आमदीद भली करे आया। एक दफा नारो थी दो दमादम दमादम आई तव्हां खे दिल जी गहराई सां भली कार कंदासी। मां अवां जो मेज़बान शाइक नारे जो घर वेही जेके प्रोग्राम ॾिसनि पिया दमादम सिंध त उहे असां सां ॻाल्हाए सघनि था ऐं असां सां मिली जुली सघनि था ऐं अवां जो साथ आहे। एक दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं ॾिजो जीअं असांखे हिन मेले खे बचायो आहे दमादम सिंध खे बचायो आहे जीअं तव्हांजे लाइ ही ठाहियो आहे दमादम सिंध। ऐं सभिनि खां पहिरीं जंहिं असां सां गॾु ताउन कयो आहे सभ खां पहिरीं ताउन आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। GFS बिल्डर्स NX होम अप्लायंसेस हर काम अब आसान NX से। NX होम अप्लायंसेस दी ई बाइक स्टोर कराची सुठो सोचो पैसो बचायो इलेक्ट्रिक बाइक है जेका आम तव्हांजे घरेलू बिजली ते चार्ज थींदी आहे ऐं तव्हां ही आसानी पंहिंजी घरेलू बिजली ते चार्ज करे ऐं घरो घरे ट्यूबलेस टायर आहिनि। ॿिनि माण्हुनि जी कैपेसिटी आहे न को मेंटेनेंस न को पेट्रोल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु थोड़ी आहे लाइट हलंदी उहा बि आसान घणो बिल कोन ईंदो। त ई बाइक स्टोर कराची ख़ालिद बिन वलीद रोड ते हिननि जो स्टोर आहे। यही तो रंग है जिंदगी का केरो यही तो रंग है जिंदगी का नेल्सन पेंट्स। यही तो रंग है जिंदगी का। जोरदार ताड़ियों नेल्सन पेंट्स। वकार ग्रुप डेवलपर्स ताड़ी थी हाँ वकार ग्रुप डेवलपर्स सिंध जो बा एतमाद इदारो है। हैदराबाद की प्राइम लोकेशन ते तव्हां पंहिंजा प्लाट बंगला सब कुछ करी सकते हो। चॉइस अवां जी किस्तुनि ते आहे। ख़ासि ॻाल्हि इहा जेका किस्त बि हूंदी अवां जी मर्ज़ी मुताबिक़। इग्लू द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड। ज़ोरदार ताड़ियूं इग्लू। ऐं इग्लू हमेशा अवां जे लाइ आइसक्रीम मोकिलींदो आहे। अॼु तव्हांजे लाइ कप आइसक्रीम मोकिलींदो। ज़बरदस्त क़िस्म जी कप आइसक्रीम। ज़ोरदार ताड़ियूं ॾिजो इग्लू। क्विज ऑल टाइम रिफ्रेशिंग क्विज जूस क्विज शरबत क्विज आइसक्रीम सिरप क्विज फूड इंडस्ट्री। स्वीट हिल शेयरिंग द स्वीटनेस स्वीट हिल। सफाई और हिफाजत के साथ पांडा केमिकल। पांडा केमिकल सफाई और हिफाजत के साथ। कोहिनूर चाय कोहिनूर टी एतमाद है तो सब कुछ है। एतमाद है तो सब कुछ है। क्रीम ए ब्यूटी किसने की लगाई थी? कौन कौन ले गया था? ए ब्यूटी क्रीम लगाई थी आपने? अभी दूं? हाँ ए ब्यूटी क्रीम लगाओ और गोरे गोरे हो जाओ। ए ब्यूटी क्रीम। ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान। जोरदार ताड़ी दीजिए। ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान किचन क्लीनिंग सॉल्यूशन बर्तनों की जगमगाती सफाई के लिए ग्रीन डिश वॉश लिक्विड भरपूर झाग सख्त से सख्त चिकनाई फौरन साफ और खुशगवार चमक के साथ ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान।
मीजान लाइट, नेक्स्ट जनरेशन मीजान लाइट। मीजान लाइट के साथ अब रोशन होगा पूरा पाकिस्तान। मीजान लाइट। फॉर मी बॉडी परफ्यूम स्प्रे, जोरदार ताड़ी फॉर मी बॉडी स्प्रे परफ्यूम। हींअर असां वटि गेम भी आहे फॉर मी जी, फॉर मी वारनि अवां जे लाइ वॉशिंग मशीन मोकिली आहे। जोरदार ताड़ी फॉर मी। अगर चांद वाले बनना चाहते हो और चांदनी वाली ब्यूटी चाहते हो तो चांदनी व्हाइटिंग क्रीम, जोरदार ताड़ियों। चांदनी ब्यूटी क्रीम, चांद वाली चांदनी व्हाइटिंग क्रीम। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, ब्लैक रोज भी जोरदार ताड़ियों। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, ब्लैक रोज कलर एक्सपर्ट। एहसास अपनायत का शारजा कुकिंग ऑयल। 7 हर्बल जिला जोरदार ताड़ियों। असली और खास उपटन सिर्फ 7 हर्बल उपटन। 7 हर्बल ला ताड़ियों बजायो, जोरदार ताड़ियों। 7 हर्बल वाला चवन था तही इनमें खास शहद, हल्दी ऐं केसर आहे जेका तव्हांखे 15 मिनटनि में तव्हांजा दाग वाग सभु शइ ख़तमु कंदी ऐं तव्हां रिफ्रेश थी वेंदा। 7 हर्बल उपटन सब पीते हैं करशी जामेश्वरी। करशी जामेश्वरी भी जोरदार ताड़ियों। ऐसे तो गिफ्ट नहीं मिलेगा जब तक तालियां नहीं बजेगी बाजी। Q&N फ्लेवर्स, Q&N फ्लेवर्स भी जोरदार ताड़ियों। हर लम्हा हर बार मरहबा शरबत गुलबहार, जोरदार ताड़ियों। हर लम्हा हर बार शरबत गुलबहार फूलों, फलों और जड़ी बूटियों के अर्कियात से तैयार करदा मरहबा गुलबहार। झलक ब्यूटी क्रीम, हुस्न में रहे निखार हमेशा बरकरार। निज़वा हेयर ऑयल, निज़वा इंटरनेशनल, जोरदार ताड़ी दीजिए। आई रमजान करीम में दमादम सिंध में जे हिन वार्डरोब लाइ कपड़न जे लाइ तावन कयो आहे उहो आहे SA कलेक्शन शहजाद शेरवानी, जोरदार ताड़ियों। और आपके लिए इस रमजान में खास पैकेज ये है कि दमादम सिंध और सिंध टीवी की तरफ से और SA कलेक्शन की तरफ से आपको 30 से 50% ऑफ। इनके आउटलेट्स पे जाइए, एट्रियम मॉल में इनका वहाँ पे मॉल में बेसमेंट में शॉप है और वहाँ पे किसी से मालूम कीजिए कि SA कलेक्शन कहाँ है। शहजाद शेरवानी साहब मिलेंगे वहाँ पे। ये ड्रेस और इसके अलावा बहुत सारे ड्रेसेस है, आप ले सकते हैं आसानी। जोरदार ताड़ी दीजिए SA कलेक्शन शहजाद शेरवानी। अच्छा जी, नंढड़ो हिकिड़ो आयो आहे, वो नंढड़ो हिकिड़ो जो खास आयो है। मेरा दोस्त अचो, नीचे आ जाए, इनको लेके आ जाइए। आ जाए, आ जाए, आ जाए। आज हम शुरुआत करेंगे एक अल्लाह पाक के नाम से। और वठिए जो वठिए जो वठिए जो वठिए जो ही मुझे प्यारो दोस्त है जो मुझे प्रोग्राम में आयो है। खास मुझे प्रोग्राम में आया है। अस्सलाम वालेकुम मेरे दोस्त। मैंने सुना था कि बहुत शौक था तुम्हें प्रोग्राम में आने का। माइक दियो, माइक दियो। इन्होंने मुझे कहा था कि मुझे 2 अशार सिर्फ नात के पढ़ने, और ये मेरा खास मेहमान है। तो सुनाइए मेरे दोस्त। तमाम जो लोग आए हुए उन सबको अस्सलाम वालेकुम। सलाम। और मेरे साथ पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या मुस्तफा अता हो फिरिस्तीन गासिरी का या मुस्तफा
सर ये आपके लिए खास 7 हर्बल का खास तोहफ़ा और आप हमारे साथ है गेम भी खेलेंगे पर हाणे टाइम थियो आहे हिकिड़े नंढे वॾे मोटे सन्हड़े खुले वॾे नंढे जो छा थियो आहे त पोइ मिलूं था दमादम में ब्रेक खां पोइ ज़ोरदार ताड़ियो हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। हाँ जी मुझे तुम लोगों से ना डर लग रहा है बाजी, मुझे ना आप लोगों से डर लग रहा है। आज तो मैंने पट्टी भी नहीं लगाई है, सीधा यहाँ पे आ जाएगा भाई क्या है तो भी वो। अच्छा एक सवाल पूछूंगा मैं, वो कौन सा परिंदा है जो डायरेक्ट बच्चे देता है? परिंदे तो अंडे देते हैं ना, ऐसा ही होता है, ये डायरेक्ट बच्चा देता है। सर 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 बच्चे देता है। माइक दो, हेला 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 ये जगह दी रड़ी भी करे। तुक्का लगाओ। बिल्ली बिल्ली परिंदा है। गुड, नाइस टू मीट यू, सो स्वीट। हेला दो वधी के चिमकादड़ चिमकादड़ सही था है, बिल्कुल सही जवाब है। जोरदार ताड़ी हो जाए रिजवा दियो। रिजवा मैंने तुक्का लगाया है तो क्या तुक्का लगाया है मैंने। फिर नहीं दे रहा, ये आपका हुआ है। अच्छा जी हाणे सेगमेंट आहे वकार बिल्डर जे ताउन सां ऐं वकार बिल्डर हमेशा अवांजो शुक्रिया अचे अधी के छा ॾींदे झलक ब्यूटी क्रीम दे हुस्न में रहे निखार हमेशा बरकरार। ये थैंक यू सो मच, आप भी अपने घर से खाना पका के लाइए, शुक्रिया, थैंक यू मेरी बहन। अच्छा जी हाणे सेगमेंट आहे वकार बिल्डर जे ताउन सां। वकार बिल्डर हमेशा अवांजो ख्यालु रखियो आहे त वकार बिल्डर हमेशा सुठियूं स्कीमूं खणींदो आहे जेके कम आमदनी वारा जेके हज़रात आहिनि उन्हनि जे लाइ ख़ासि पैकेज इहो आहे त जेके क़िस्तूं ॾेई सघनि था उन क़िस्तुनि ते ई उन्हनि जी बुकिंग थी सघे। पर हैदराबाद हवाउनि जो शहर आहे, कुझु कोन करिणो आहे तव्हांखे। हिन सेगमेंट में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हीअं करे तव्हांखे नटनि जो तव्हांखे टावर ठाहिणो आहे, 5 जो 6 जो 7 जो 8 जो 9 जो 10 जो जेसि ताईं तव्हां सम्झी सघो था, पर 5 खां वधीक। डेमो तव्हां सम्झी चुका आहियो, पर ही हमेशा असां लेडीज़ खां कराईंदा आहियूं, पर सोचो था अॼु जेंट्स खां करायूं। अॼु जेंट्स खां करायूं, हा साईं अॼु जेंट्स खां करायूं। नया नया फेस साईं टोपी वारा साईं अचो अचो साईं, सिंधी टोपी वारो मुंहिंजो सुहिणो साईं। ऐं ॿियो मुंहिंजो साईं तव्हां अचो जंहिं हथु खयो आहे, अचो जंहिंजे मथे में सूरु आहे उहो दोस्त अचे। हलिया दोस्त जो मथे पटको ॿधी आयो, हलिया 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 सोणा। ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त ऐं मुंहिंजो हीउ दोस्त जो कुंड में जो खिले पियो वेही करे, अचो साईं। टोटल थी विया 4 थी विया। वकार बिल्डर डेवलपर से ताउन सां ही सेगमेंट आहे ऐं ही दोस्त अॼु असांजे प्रोग्राम में पहिरियों चक्कर आया आहिनि। अव्हांखे दिलि जी गहराइनि सां असां भलीकार कंदासीं, वेलकम कंदासीं, ख़ुशामदीद कंदासीं। सर कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, ठीकु ठाक? अव्हांजो नालो सर? अरशद सर। ठीकु आहे साईं, माइक ॾींदा। ऐं नालो छा आहे तव्हांजो? अब्दुल हमीद साहब। छा थियो थी मथे में? बड़ा इहो स्टाइल आहे। ओ गुड यार, नाइस, ज़बरदस्त। सर तव्हांजो नालो? मोहम्मद अनीस। अनीस साहब वेलकम साईं। अव्हांजो नालो? भली करे आया, ख़ुशामदीद। किथां जा आहियो सर? जेकमाबाद सर। जेकमाबाद जा। जेकमाबाद जो नालो कीअं पियो जेकमाबाद साईं? इहो थोरो ॿुधाईंदा? जेकमाबाद जो नालो कीअं पियो जेकमाबाद? ये जेकब साहब जे तरफ सर। जेकब साहब अञा आहे पार्टी आहे? ना किथे आहे? जेकबाद में है। जेकबाद में ही है। अच्छा जेकबाद में मौजूद है, बिल्कुल छा है। कंदा आहियो तव्हां? ड्राइवर है। हिते किथे रहो? इतने कोरंगी में रहूं। माशाल्लाह माशाल्लाह, भलीकार। एक दफ़ा न तव्हां अॼु असांजे प्रोग्राम पहिरियों चक्कर आयो, हमेशह तव्हां अचो रहो, ईंदा रहिजो। ऐं साईं सेगमेंट तव्हां सम्झी विया, वकार बिल्डर जे ताउन सां ही सेगमेंट आहे। दोस्त हलिया अॻियां अचु ऐं तोखे टावर ठाहिणो आहे। वे गेम जी शुरूआत तोसां था कयूं ऐं कुर्सी रखी आहे, कुर्सी जो फ़ैसिलो बि थी वियो त पोइ तव्हांजो टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक म्यूज़िक ॾियो, शाबाश शाबाश मुंहिंजा दोस्त, शाबाश। एक मिनट जो तव्हांखे टाइम असां ॾिनो हुयो, कुझु सेकेंड्स असांजा हली विया आहिनि। बाक़ी तव्हां जेके सेकेंड्स आहिनि उहो जॾहिं असांखे कंट्रोल रूम मां हिदायत मिलंदी ऐं तव्हांजो काउंटडाउन असां स्टार्ट कंदासीं। कोशिशि कजो।
5 ताईं ठाहे सघो था, 6 ताईं ठाहे सघो था, पर पंहिंजो नुक़सान न कयो। सम्झी विया हूंदा। आहा हा मुंहिंजा दोस्त आ। शाबाश शाबाश मुंहिंजा जानी शाबाश। ऐं मूंखे अंदरां काउंटडाउन मिलंदो 10 9 8 7 6 5 4 3 2 बस मुंहिंजा दोस्त बस बस मुंहिंजा दोस्त बस। घणा थिया? 6 थिया। वाह साईं वाह। साईं अचो अचो साईं, वेलकम। वियो कुर्सी ते वियो। इहा कुर्सी असां ॾींदा आहियूं सभिनी खे वेहण। ठीकु आहे, 5 थिया आहिनि टोटल। तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। सर म्यूज़िक सां तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट आहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। शाबाश मुंहिंजो सर, शाबाश शाबाश मुंहिंजो भाउ, शाबाश शाबाश। ॾिसो नट किथे किथे कमु था अचनि, नटनि जो कमु ॾिसो। ओके 30 सेकेंड बचा आहिनि तव्हां वटि बाक़ी। दूसरे टावर पे चले जाए सर, दूसरे टावर पे चले जाएं। दूसरा टावर बना दें, कोई इशू नहीं है। शाबाश सर, शाबाश, जबरदस्त। 10 9 8 7 6 5 4 3 2 जबरदस्त। टोटल थी विया 11। ओके अचो सर, अचो 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 अचो। ओके चले सर, आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है। आप आई समझ ताड़ियों। शाबाश। हैदराबाद, कराची, दादू, लाड़काणो, सखर, मोरो, नवाब शाह जेके प्रोग्राम सर विया सभिनी खे दिलि जी गहराई सां भलीकार कंदासीं दमादम सिंध में। ऐं गॾोगॾु परदेस में भी प्रोग्राम ॾिसण पिया असां दुबई खां। शाबाश। शाबाश मेरे दोस्त, शाबाश। काउंटडाउन 10 9 8 7 6 5 4 3 2 1 12। अचो साईं, अचो अचो। हेसिताईं साईं टॉप आहे 12। 13 थिया त तव्हां विनर थींदा वकार बिल्डर जा ख़ासि तोहफ़े जा। तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन बि स्टार्ट थिए थो हाणे। स्टार्ट आहे। तीन नंबर लगाओ कैमरा। शाबाश सर, शाबाश शाबाश शाबाश। ऐं उन खां पोइ 10 9 8 7 6 5 4 कार बिल्डर जो गिफ्ट ॾियो। ऐं विनर कहिड़ो आहे दोस्त? 12 वारो हलिया साईं। वकार बिल्डर जी तरफ़ां अवां जेका गिफ्ट हैम्पर आहे साईं, तव्हां लॻे थो जाइए छॾे चाहे असांजे दमादम में जेको ईंदो आहे खटंदो आहे या हारंदो आहे। हिते को ज़िद कोन्हे, मुक़ाबिलो आहे।
खटण वारे लाइ बि इनाम आहे ऐं हारण वारे लाइ बि इनाम आहे ऐं तव्हांजे लाइ 7 हर्बल अवां सां ऐं साईं खे निज़वा ॾियो निज़वा इंटरनेशनल सर ये आपके साथ निज़वा इंटरनेशनल ऐं मुंहिंजे हिन दोस्त खे ब्लैक रोज़ ॾियो दोस्त ही तो सां गॾु ब्लैक रोज़ थैंक यू सर वॾी महिरबानियूं। अच्छा जी हाणे मां बेस्ट ऑफ 3 हिन में मां 2 पर्चियूं कढंदुमि उन 2 फैमिली जूं जेके क़ुरानदाज़ीअ थ्रू गेम खेॾंदियूं वॉशिंग मशीन जूं ऐं वॉशिंग मशीन जूं गेम खेॾंदियूं उहे गेम खेॾंदियूं वॉशिंग मशीन जूं जो वो वॉशिंग मशीन लेके जाएंगे घर वो कपड़े भी धोएगा ज़ाहिर है घर पे तो नहीं रखेगा ना ज़ाहिर कपड़े भी धोएगा पानी भी डलेगा सरफ भी डलेगा ऐं उन लाइ असां सां गॾु ताउन कयो आहे उहा जेका वॉशिंग मशीन हूंदी उहा हूंदी 7 हर्बल जी ज़ोरदार ताड़ियूं 7 हर्बल उपटन जूं ऐं 7 हर्बल जी ख़ासि उपटन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हुन में कुदरती जड़ी बूटियूं हुयूं आहिनि ऐं हिन खां अलावा माखी बि आहे जेके शहद चइबो आहे ऐं उनमें केसर बि आहे ज़ाहिर जॾहिं इहा केसर जड़ी बूटियूं जॾहिं लॻंदियूं फेस ते त 15 मिंटनि में निखार ईंदो न तव्हांजा पिंपल्स तव्हांजूं छायूं तव्हांजा रिंकल्स सभु शइ ख़तमु थी वेंदी त हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं 7 हर्बल उपटन जे अव्हां जे लाइ वॉशिंग मशीन मोकिली आहे ऐं हिन जी हिकिड़ी क्रीम आहे ब्राइडो वाइटिंग क्रीम 5 प्रॉब्लम्स 1 सॉल्यूशंस ऐं हिकिड़ी नंढड़ी अचो हिन मां कोई भी और एक और चाहिए क्या लिखा हुआ है पढ़ ले ये लेना दूसरी भी दे दो क्या लिखा हुआ है अच्छा जी नंदड़ी वजी भी गिफ्ट नहीं चाहिए गिफ्ट तो ले जाओ ना स्वीट हिल लो नंदड़ी के स्वीट हिल ये लो आपके लिए स्वीट हिल आई ही नालो आहे याकूब बांभण हाँ ममताज बेगम याकूब कोई नहीं है यहाँ पे कोई नहीं है लगता है कहीं घूमने गए भूल गए चले इनका नाम है SM मुस्तफ़ा साहब बैठ जाइए अभी वॉशिंग मशीन दूंगे आप एंड में खेलोगे आप कोई गेम नहीं खेलोगे आप हमारे साथ आई बियो नालो आहे फैसलुद्दीन तव्हां आहियो ओके सर आई ये ॿई मथे वेठा आहिनि गॾु तव्हां खां गेम खेॾंदासीं हलो जी सवाल आहे सवाल ते गिफ्ट आहे सवाल इहो आहे माइक मुंहिंजी नादी केॾे अच्छा मूंखे बसि इहो झलक ब्यूटी क्रीम ॾियो हाँ बाजी ये गिफ्ट आपके लिए और उस पर क्या लिखा है वो पढ़ के बताइए बस इस पे क्या लिखा है वो पढ़ के बताइए बस हमेशा रहेगा बरकरार हाँ? झलक ब्यूटी क्रीम क्या लिखा हुआ है झलक ब्यूटी क्रीम हाँ हुस्न निखार हमेशा रहे बरकरार हाँ ये लिखा हुआ है और ये गिफ्ट आपका हुआ है माइक इनको दे दिए टाइम जो ब्रेक जाओ ब्रेक धमाधम हो अचो त घारियूं खुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध हाँ जी वेलकम बैक करदासी अवां के दमादम सिंध में बेटा ये मैं आपसे ले लूँगा आप हाथ नीचे कर दो अच्छे लग रहे हो सो नाइस ऑफ यू आई अम्मा खुश आ तबियत सही आहे छा पी रही है ना तुझे लाइ ख़ासि तोहफ़ो रखियो भई बस थोड़ो तर्स ऐं हाणे जेको सेगमेंट आहे मरहबा गुलबहार जे ताउन सां सेगमेंट आहे ऐं हिन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त ही स्पेशली फूलों फलों और कुदरती जड़ी बूटियाँ जो होती है उसके अर्कियात से तैयार करता है शरबत गुलबहार ऐं इन जो सेगमेंट जेको आहे तव्हांखे हिन फूक जे थ्रू यानी तव्हांखे बॉल विझणो आहे ऐं हिन जे लाइ मूंखे मुंहिंजूं अदड़ियूं खपंदियूं
बाजी ही तवा जी ये वाली बाजी ऐं बाजी अवा ऐं बाजी अवा बाजी अचो न मुंहिंजी भेण अचो मुंहिंजी भेण अचो अचो मुंहिंजी भेण अचो 4 मुंहिंजी भेणूं अची वयूं आ जाए मेरी बहन नहीं आओगी क्यों छो ऐसा नहीं करो ना एक दूसरी बहन में बुला देता हूँ अदी तवा पोया जगह पोया भी ॾिसे तव्हां छो पिया पोया ॾिसो अचो हाँ अचो मुंहिंजी भेण अचो अदी अचो 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 सिंपल गेम आहे 1 मिनट जो तव्हांखे असां टाइम ॾींदासीं ऐं ही स्पेशली गिफ्ट बॉक्स तव्हांखे मरहबा वारनि मोकिलियो आहे विज़डम ऑफ नेचर ऐं जी मुंहिंजी भेण अव्हांजो नालो यास्मीन बाजी वेलकम ख़ुशि आमदीद अदी अव्हांजो नालो ठीकु आहे अव्हांजो नालो हिबा अव्हांजो नालो ठीकु आहे वेलकम तव्हांखे ख़ुशि आमदीद कंदो माइक वठो हाँ जी आ जाए बाजी सबसे पहले आप आ जाए आपके लिए चिल्लाएंगे ना ये शोर करेंगे ना ठीक है ना क्या खा के आए इफ्तारी करके आए थे समोसे पकोड़े कुछ भी बिरयानी फ्रूट खाया था अच्छा ठीक है 1 मिनट जो टाइम है आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब म्यूजिक शाबाश शाबाश मुझे भेड़ शाबाश शाबाश मरहबा सिंस 1975 विज़डम ऑफ नेचर ऐं ही ख़ासि गिफ्ट बॉक्स आहे हिन जा ॿिया बि खोड़ सारा प्रोडक्ट्स आहिनि जेके मरहबा वारनि जा आहिनि मरहबा वारनि जो स्पंगोल आहे बहितरीनु जंहिंमें हिन जी शहद बि आहे एक्नी क्लीन भी आहे गरवर इलायची हिन जो शरबत भी आहे ऐं मरहबा शरबत गुलबहार आहे मरहबा शरबत संदल आहे ऐं ॿियो हिन जो रोज़ वाटर भी आहे ऐं एप्पल जैम भी हिन जी आहे ऐं हिन जो ऑयल बहितरीनु आहिनि वारनि जे लाइ बि ख़ासि ही जड़ी बूटियुनि सां तयारु थियल आहे फलनि सां ऐं गुलनि सां थियल आहे जॾहिं हेतिरियूं शयुनि जिन में अर्कियात हूंदियूं त पोइ त बहितरु हूंदो ऐं तव्हांजो काउंटडाउन टाइम स्टार्ट थिए थो हाणे 10 9 8 7 6 5 4 3 2 ठीकु आहे अचो मुंहिंजी भेण घणा थिया 6 ठीकु है ऐं हिन में तो बोतल ते बाल रखो मथा शाबाश मेरी बहन 1 मिनट का टाइम है आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब शाबाश मेरी बहन शाबाश मेरी बहन शाबाश 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 जबरदस्त 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 20 सेकंड रह गए आपके पास दूसरे क्लास में चले जाए कोई इशू नहीं है 10 9 8 7 6 5 4 ओके जी जबरदस्त जी मेरी बाजी अचो अदा गिलास थोड़ा परे परे कौन पे थोड़ा भेजा कर रखो सही तरीका ओके सेटिंग कर रखो चले बाजी आपको भी एक आई रेंज में सजा कर रखो ठीक है ताजो टाइम भी स्टार्ट है क्यों शाबाश बाजी शाबाश शाबाश मेरी बहन शाबाश मरहबा शरबत गुलबहार तो कोई ॾिसूं था त केर ख़ासि हिननि जो विनर थिए थो मरहबा जो हिन ख़ासि गिफ्ट बॉक्स जो हलायो 20 सेकंड रहिजी आहिनि बाक़ी Ten, 9, 8, 7,
6 5 4 मान लेते चलो मान लेते क्यों चो क्या था पंजे थे 6 थे बाजी 7 करेगी तो आप विनर बन जाएगी आपका भी टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब शाबाश मेरी बहन शाबाश गुड गुड वाह वाह आजादी समीला लता शाबाश मेरी बहन शाबाश 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 अदी शाबाश गुड गुड आपका काउंटडाउन स्टार्ट होता है 10 9 8 जीती हुई है भैया जीती हुई है ये क्या वाकई जीत गई तभी मेरे बराबर में आके खड़ी हो रही है चिल्ला रही है मेरी बाजी मेरी बहन ये आपके साथ आ जाएगा मरहबा गुलबहार जोरदार ताड़ियों आई बाजी वारनि जे लाइ मूंखे ॾियो एनएक्स एनएक्स बाजी आपके साथ एनएक्स जाएगा आई ॿियो मूंखे ॾींदा पंहिंजो कोहिनूर जी एतमाद है तो सब कुछ है ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान बाजी बर्तन धोइएगा अच्छे किचन का सॉल्यूशन है बेस्ट है ये आई ॿियो मूंखे हा अम्मा चयो अम्मा जे लाइ हिकिड़ो ख़ासि तोहफ़ो ॾियां न अम्मा जे लाइ तोहफ़ो हिकिड़ो तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे तव्हां त कोन धोईंदा आहियो न तव्हां धोईंदा आहियो कोन धोईंदा आहियो तव्हांखे का खाइण जी शइ ॾियां न ज़बरदस्त क़िस्म जी शइ ॾियां पर हीअं टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो ब्रेक खां मोटी अचां गेम खेॾंदासीं ऐं अव्हांजो असांजो साथ आहे ज़ाहिर ब्रेक हलंदा त गिफ्ट ईंदा ब्रेक हलंदा त तव्हां लाइ सामान ईंदो त हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं धमाधम जे लाइ हिन टीम जे लाइ ऐं टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो ब्रेक खां भूलियो धमाधम हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध जामेश्वरी सब पीते हैं ऐं जामेश्वरी जे ताउन सां सेगमेंट आहे मूंखे मरहबा ॾियो अम्मा जे लाइ ख़ासि तोहफ़ो ॾींदुसि मां अम्मा वेचारी परे खां जैकमाबाद खां आई आहे अम्मा ही स्पेशली मरहबा जो ख़ासि तोहफ़ो हुई अव्हां जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं ऐं मरहबा गुलबहार हा जी हाणे जेको सेगमेंट आहे करशी जामेश्वरी ताउन सां आहे ज़ाल मुड़ुस आहिनि या मियाँ बीवी है भाभी है भाभी आ जाए हस्बैंड वहीं पे रहेंगे और दूसरा मियाँ बीवी कौन है कहाँ है हस्बैंड कहाँ है ऊपर बैठे हुए अरे ऊपर भाई गेम खेल के गए आप बाजी आप आ जाए बाजी हाँ जी और कौन है जाल बैठी है आए कौन है इनकी बीवी केड़ी ये इसकी बीवी है सॉरी हाँ कहाँ है उसकी वाइफ कौन सी है उस लड़की वो गेम खेल के गई हो बाजी बहन चलेगी हाँ कौन आएगा आ जाओ बच्चा आ जाओ हाँ जी माइक ते नालो बुधाए ओ भाई कहाँ जा रहे हो बैठ जाओ वहीं पे बैठ जाओ ऊपर ही बैठ जाओ कोने में बैठ जाओ हाँ अदी आवा जो नालो आपका नाम माहीन वेलकम खुशामदीद फौजिया किरण किरण बाजी हमारी किरण बाजी गेम देख लिया आपने पहले माहीन आप सबसे छोटी है आप आ जाए आप मास्क पहनेंगी आपको आपका भाई डायरेक्शन देगा
और पहले हेडा माहीन ही है। हाँ माहीन बाजी ठीक है, ऊपर कर ले थोड़ा। फौजिया बाजी देख लें, जैसे इनको नजर ना आना चाहिए। ये ले लीजिए, टोकरी लीजिए, बास्केट लीजिए, बास्केट लीजिए। हाँ चले जी, डायरेक्शन बताइए, उठाओ, माइक खोलो। उसको माइक क्यों दिया है? माइक जी। हेलो। हाँ हेलो। बैठो बैठो, आगे आओ आगे आओ, बस बैठो बैठो, उठाओ आगे आगे उठा लो, आगे आओ आगे आओ आगे आओ आगे आओ आगे आओ आगे आओ और आगे आओ, सीधा आओ सीधा आओ, बैठो 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 बैठो, उठाओ आगे आगे, उल्टा हाथ पे, अरे सीधा 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 पीते हैं। उठा लो उठा लो उठा लो, आगे आओ आगे आओ आगे आओ, बस बस आगे आगे आगे, थोड़ा आगे, बस उठाओ, पीछे थोड़ा पीछे, आगे उल्टे हाथ पे मुड़ो, उल्टे हाथ पे मुड़ो, सीधा जाओ सीधा जाओ सीधा जाओ सीधा जाओ सीधा जाओ, उठाओ 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 उठाओ, आगे आओ आगे आओ आगे आओ आगे आओ, सीधा आओ सीधा आओ सीधा आओ सीधा आओ सीधा आओ, बैठो 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 बैठो, उठा लो बस बस उठा लो। हाँ उल्टे हाथ पे मुड़ो, उल्टे हाथ पे मुड़ो, बैठो 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 बैठो, आगे आगे थोड़ा आगे आगे आगे, उल्टे हाथ पे। हाँ ये उठाओ उठाओ उठाओ, आगे थोड़ा, अरे आगे आओ आगे आओ आगे आओ, उल्टे हाथ पे और सीधा, उल्टे हाथ पे सीधा सीधा, हाँ उल्टे हाथ पे, 10 सीधा सीधा सीधा, आगे आओ 8 आगे आओ 7 6 उठाओ उठाओ, अबे ले हाँ घना थिया 3। हाँ बाजी के मास्क ॾियो, बाजी के मास्क ॾियो, बास्केट बि ॾियो। ऐं हिननि जो हस्बैंड हिननि खे हिदायत ॾींदो। चले बाजी, शाबाश शाबाश। हाँ नींद आ रही है क्यों? आगे आए सीधा, थोड़ा सा आगे आए, बैठ जाएं, सीधे हाथ पे देखें। हाँ हाँ बिल्कुल, थोड़ा सा सीधा आगे आए आगे आए आगे, बिल्कुल आपके सामने बैठ जाएं। हाँ बिल्कुल बिल्कुल, थोड़ा सा आगे आपके सामने, बिल्कुल बीच में बीच में बीच में बीच में, हाथ के पीछे थोड़ा, हाथ के थोड़ा सा पीछे करें हाथ। हाँ ये रही, आगे आ जाए, सीधा आगे आ जाए, सीधा आगे आ जाए, सीधे हाथ पे देखें, बैठें, सीधा हाथ आगे करें और सीधे हाथ पे मुड़ जाए, सीधे हाथ पे मुड़े, सीधे हाथ पे मुड़े आगे आ जाए। अच्छा आगे आ जाए, आपके हाथ के आगे, बिल्कुल बैठें। हाँ थोड़ा सा हाथ सीधे हाथ पे करें, थोड़ा सा इधर और नीचे देखें। हाँ अब बिल्कुल आपके सामने बैठें, जहाँ बैठी हुई हैं, उल्टे हाथ के बिल्कुल आगे आपके, बास्केट दूसरे हाथ में दें। हाँ यहाँ बिल्कुल नीचे, बिल्कुल हाँ इसी घूमे इधर घूमे, ये घुटने के पास छोड़ें, सीधा जाएं, उठ के खड़ी होके सीधा जाएं, बस आपके आगे, बिल्कुल आगे, सीधे हाथ पे, उल्टे हाथ पे मुड़े, उल्टे हाथ पे। हाँ ये रही और घूम जाए इसी हाथ पे, और घूम जाए, बैठ के नीचे घूमे, बैठे शाबाश शाबाश, बैठे आपके पीछे। हाँ ये उल्टे हाथ पे घूमे, आगे आपके आगे, बिल्कुल थोड़ा सा आगे जाएं, हाथ के आगे, बिल्कुल सीधा जाएं। हाँ आगे जाएं ये रही। हाँ ये रही। हाँ उठा लें सीधे, हाँ उल्टे हाथ पर, ये रही। 6 घूमे 4 बैठे। जबरदस्त बाजी, जबरदस्त सर, जबरदस्त डायरेक्शन, वीआईपी। हाँ जी 5, पहले 3, अब होंगे 6 बाजी। दोस्त मास्क पायो अदी, मास्क वारी गेम आहे। स्टार्ट कयो, म्यूजिक थोड़ो हल्को दे। आगे आ जाओ हाँ और आगे आओ, थोड़ा बैठो नीचे। हाँ आगे हाथ मारो थोड़ा आगे। हाँ यही है आगे तुम्हारे गुरु, ओके बात। हाँ नीचे बैठ जाओ। हाँ आगे आ जाओ और आगे और हाँ बैठ जाओ। हाँ थोड़ा, हाँ इधर ही बस यही, और आगे आ जाओ, और आगे आओ, बैठ जाओ इस तरफ, सीधे हाथ पे। हाँ उल्टे हाथ पे इधर। हाँ सामने गुरु, सामने दलिया के सामने। हाँ ये चलो आगे आ जाओ, और आगे आ जाओ। हाँ सही है आ जाओ और आगे आओ। हाँ बैठ जाओ, उल्टे हाथ पे जाओ, उल्टे हाथ पे। हाँ ये आगे हाँ ये, और आगे आ जाओ। हाँ आगे आओ और आगे आओ थोड़ा, और आगे आओ। हाँ बैठ जाओ, सामने गुरु, सामने दलिया के सामने। हाँ ये हाँ अब इधर आ जाओ, यही बैठ जाओ।
10 सीधे हाथ पे, सीधे हाथ पे, 8 सीधा सीधा, ये वो आगे, हाँ हो जाओ आगे आगे जाओ, और जाओ आगे जाओ जल्दी, इधर आगे, हाँ बैठ जाओ, बस इधर देखो सीधे हाथ पे, सीधे हाथ पे। बस बाजी आ जाइए। करशी जामेश्री सब पीते हैं, जोरदार ताड़ी दीजिए। आई अति जे लाए ग्रीन केमिकल, ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान, ये आपके साथ जाएगा। आई बाजी ये 7 हर्बल लो, 7 हर्बल ये आपके साथ जाएगा, 7 हर्बल। आई ही जेको वींदो गिफ्ट केॾा में हिकिड़ी अम्मा मूं टीवी ओ या पोती वारी अम्मा आहे NX अवां सां, ऐं अवां जे लाइ ख़ासि मां पाण खणी त बच्चे बैठ जाइए, बच्चों के लिए खास मैं लेकर खुद लेके आ रहा हूँ ईगलू की आइसक्रीम। मेरा बच्चा ये आपके साथ ईगलू 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 खड़े जो ईगलू दे बाजी अर्गे अम्मा ईगलू। अरे हाँ इसकी स्टिक तो है ही नहीं, वो तो दूंगा मैं आपको। स्टिक 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 सबको दीजिएगा, आप सबको आगे फॉरवर्ड कर दे। ये ईगलू ईगलू ये ईगलू क्यों, एक यही ले लो, दूसरी ले लो, नाराज नहीं हो। ईगलू ये ईगलू ये ईगलू, हाँ जी ये ईगलू ईगलू, हाँ अॻियां वठो हिन खे ॾियो सभिनी खे। ही आहे चीर कप आहे, चीर वनीला जो खास ही आहे, आई फुल ऑफ फन। ईगलू खाइए, ईगलू के साथ एंजॉय कीजिए, फुल ऑफ फन। ईगलू ईगलू के लिए बहुत सारी तालियां होंगी। आई ईगलू अवां खाओ असां भी खाऊं था, ये जबरदस्त किस्म जो चीर कप आहे वनीला फ्लेवर में। त पोइ मिलूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ धमाधम। हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद, दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। हाँ वेलकम बैक कंदासीं अवां खे। असां म्यूज़िक तू भलो को हुजे, को ढोल धमाको हुजे, कुझु शइ हुजे। ऐं हाणे जेको सेगमेंट आहे इहो आहे फोटाइल जे ताउन सां। ऐं ॾिसूं था त फोटाइल वारा अवां जे लाइ ख़ासि तोहफ़ो खणी आया आहिनि। ऐं करिणो कुझु कोन्हे, ही बॉल आहिनि, हिते तव्हांखे फूक ॾियणी आहे, हिन प्लेट में तव्हांखे बॉल विझणा आहिनि। भाजी आ जाए 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 बाजी आप भी आ जाए, एक दूसरी आ जाए आ जाए आ जाए बोला आ जाए। आई किसको बुलाओ, आ जाए बाजी आप आ जाए आ जाए। हाँ पंज बाजी अची वियूं। फोटाइल माइक ॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी जी भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आपका नाम? सना। सना। सना वेलकम, खुश आमदीद। अवां जो नालो? कायनात। ठीकु आहे, अवां जो? कायनात। ठीकु आहे। नैयर। नैयर ओके। रीमा। अज़ीमा अज़ीमा रीमा 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 रीमा। फोटाइल जितना उनका सेगमेंट है। आई आपने डेमो देख लिया? जी जी देख लिया। बाजी आ जाए बाजी। 1 मिनट का टाइम है और आप काउंटडाउन म्यूजिक के साथ स्टार्ट होता है। आप शाबाश, क्यों शाबाश मेरी बहन शाबाश। दूसरा बॉल रख दे, दूसरे बॉल रख दे, कोई इशू नहीं है। दूसरे बॉल रख दें, कोई इशू नहीं है। चलते जाइए, दूसरे बॉल रख दें, कोई इशू नहीं है। शाबाश मेरी बहन शाबाश। शाबाश। फोटाइल जे ताउन सां ही सेगमेंट आहे त पोइ ॾिसूं था त फोटाइल जो हिन ख़ासि तोहफ़े जो विनर केरु थो थिए। शाबाश बहन मेरी शाबाश। हाँ जी जोर लगा दे। हाँ क्या हो गया, और बॉल भी पड़े हुए। हाँ ये तो हुआ ना 2 जबरदस्त। 10 9 8 7 6 5 4
आ जाए रीमा बाजी, आ जाए आप आ जाए, आप गेम खेलें। ऐं 3 थिया आहिनि इस ताईं त आपको भी 1 मिनट का टाइम देंगे। आपका टाइम काउंटडाउन 3, आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब। स्टार्ट म्यूजिक। शाबाश मेरी बहन रीमा बाजी, शाबाश 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 अति शाबाश। फू फू। दूसरा बॉल भी पड़ा हुआ है, दूसरे बॉल उठा ले, कोई इशू नहीं है। शाबाश मेरी बहन, शाबाश शाबाश मुझे अति शाबाश शाबाश अति शाबाश। दुआ 10 9 8। ये सारे बॉलों पे आपने दुआ पढ़ लिए। आ जाए बाजी, आ जाए आ जाए आ जाए आ जाए। शाबाश मेरी बहन, आपको भी 1 मिनट का टाइम दिया जा रहा है। आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब। अभी तक वाह। चले मेरी बहन, शाबाश 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 मुझे बहन, शाबाश शाबाश। शाबाश मेरी बहन, शाबाश शाबाश। हलंदा हलो हलंदा हलो। काउंटडाउन ॿुधायो। 10 9 8 7 6 5 4 3 स्टॉप। ओ भाई साहब घणा थिया? घणनि पिया? 12 बाजी आ जाए। बाजी आपका टाइम स्टार्ट होता है अब। क्यों? बाल को पकड़े मत, बाल को। फोटाइल जे तव्हां सेगमेंट है पुश द बॉल ऐं पुश बाजी फूक सां करणो आहे। हाँ शाबाश मेरी बहन, शाबाश। हलंदा हलो हलंदा हलो हलंदा हलो अदी शाबाश। 10 9 8 7 6 5 4 3 2 स्टॉप। एक ठप्पो खाई वियो बाल, वो काउंट ना कजा। एक ठप्पो खाई विया बाल, वो ना काउंट कजा। हाँ जी जल्दी 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 जल्दी। घड़ा 16। ओके बाजी स्टार्ट। जी 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 जी। आपने 17 करके जीतना है मेरी बहन, शाबाश। शाबाश शाबाश मेरी बहन, शाबाश। अभी तक 16 बेस्ट ऑफ है और आपको विनर बनना है फोटाइल का। तो पोइ ॾिसूं था त केर तो विनर थे फोटाइल जो। Ten, 9, 8, 7, 6, 5.
आ जाए मेरी बहन, आपके साथ जाएगा फोर्ट आएगा ये खास तोहफा, जोरदार ताड़ी थींदियूं। ऐं निज़वा ॾियो, निज़वा भाजी इन निज़वा हेयर ऑयल आपके लिए। ऐं मूंखे GFS बिल्डर्स ॾियो, ये आपके साथ जाएगा। ऐं झलक झलक झलक, अच्छा फॉर मी ॾियो, फॉर मी आपके साथ। और आपको ग्रीन केमिकल देता हूँ मैं, ग्रीन केमिकल ये आपके साथ जाएगा। ऐं ॿियो घरो गॾु मूंखे फॉर मी ॾियो, फॉर मी मैं देखो कितना भी अधी हुआ, मैं देख रहा था वो रही अधी आपके साथ जाएगा। फॉर मी। अच्छा ये गेम लग रही है, गेम लगी हुई है, पर टाइम जो अगले छाजो ये ब्रेक का हुआ है, ये बात समझ गए। तब वो टाइम जो अगले ब्रेक का मिलू था दमादम सिंध में। हो अचो त घारियूं खुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध। और भी जे तावन सा सेगमेंट अदी अचो ऑरेंज वारी। हाँ अदी अचो मुझी भेण, अचो अम्मी अचो पीछे बैठ जाइए। हाँ अचो अदी, आप आ गए। आई तवा मुझी भेण अचो अम्मी, हैदराबाद कौन है? हाँ हैदराबाद से मैं होता है गाड़ी खाता था। अचो मुझी भेण अचो अम्मी अचो। पंज थी छह थी, हलो ठीक है, सही है, गिफ्ट सभिनी लाइ। चलो मामा चलो जी जल्दी नालो ॿुधाईंदा वञो। ऐं मुंहिंजी भेण अवां नालो शाज़िया, ठीकु आहे, शाज़िया बाजी, फारिया, हुमा, साबा, नाइला, अस्मा। हा गेम सम्झी विया। ऐं तव्हांजे पोयां पेंसिलूं पयूं आहिनि। सभिनी खां पहिरीं मुंहिंजी भेण गेम सम्झी विया कीअं करणी आहे गेम, ठीकु आहे? हा हिते करिणो आहे, ठीकु आहे। अचो थोरो पोइ हिते खां थोरो जॻह ॾियो ऐं हिते खां तव्हांखे स्टार्ट करिणो आहे। हिते पेंसिल रखी करे तव्हांखे अचिणो आहे। ऐं फॉर मी जे तावन सां ही सेगमेंट आहे ऐं तव्हांजो टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। फॉर मी चवनि था त एवरीथिंग एल्स मेड फॉर अदर्स। ना हथ सां न, ही खपे, हथ सां न, जल्दी कयो मुंहिंजी भेण, शाबाश। एवरीथिंग एल्स मेड फॉर अदर्स, दिस इज फॉर मी। नॉन गैस बॉडी स्प्रे, बिना गैस वाला परफ्यूम बॉडी स्प्रे ऐं परफ्यूम बॉडी स्प्रे ख़ासि अव्हांजे लाइ फॉर मी वारनि ही तोहफ़ो मोकिलियो आहे। त पोइ ॾिसूं था त अदी अचो, हलो मुंहिंजी भेण, हलो शाबाश मुंहिंजी भेण, शाबाश अदी, शाबाश, वाह ओके। हलो मुंहिंजी भेण, हलो शाबाश मुंहिंजी भेण, शाबाश अदी, शाबाश। हलो मुंहिंजी भेण, हलो शाबाश मुंहिंजी भेण। काउंटडाउन तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांजो 10 9 8 7 6 5 या हिकिड़ी कीअं वई? अचो मुंहिंजी भेण, एक भी नहीं है, ठीकु आहे। अदी अचो मुंहिंजी राणी, तव्हांखे 1 मिनट टाइम आहे, स्टार्ट। वाह हाँ हेलो शाबाश मुझी भेण, शाबाश। गुड म्यूजिक वारा साईं, शाबाश मुझी भेण, शाबाश। हिकिड़ी पेंसिल वारा रखो वापस, हेलो मुकाबलो सकता है जल्दी। ऐं घणनि सेकंडनि में कौन थियो? शाबाश। 10 9 8 7 6 ओके, ठीकु आहे। बाक़ी 2 बचूं। भाजी अचो,
अचो अचो भाजी अचो 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 घणा थिया 8 8 8 8 8 8 8 भाजी 9 करेगी तो विनर, 10 करेगी तो विनर, 11 करेगी तो विनर। स्टार्ट म्यूजिक। चले भाजी चले 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 चले, शाबाश 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 मेरी बहन, शाबाश शाबाश मेरी बहन, शाबाश गुड। चले 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 चले, कोई इशू नहीं है, चले चले मेरी बहन चले। अरे हिकिड़ो त हलो मुंहिंजी भेण। छा थियो? क्यों बाजी? ये बाजी गिरानी नहीं है, बोतल में डालनी है। 10 9 8 7 6 5 कसम खाइण जी थियासीं असां, है हा खत्म खत्म बस खत्म। आजे बाजी आजे आजे मेरी बहन, तव्हांखे भी टाइम ॾींदो 1 मिनट जो। तव्हांजो टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूजिक गुड, जबरदस्त, शाबाश मेरी बहन शाबाश। चले 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 चले, कोशिश जारी रखिए, कोशिश जारी रखिए। शाबाश शाबाश शाबाश। गुड, शाबाश। Ten, 9, 8, 7. घणा थिया जल्दी बताए, बाकी के रहे हो? बाजी आ जाए आ जाए आ जाए बाजी आ जाए। घणा? 6 6 6 6 6। स्टार्ट म्यूजिक काउंटडाउन। शाबाश। और भी ये ताउन सा सेगमेंट पेंसिल टू बॉटल ऐं बिना गैस वारो परफ्यूम बॉडी स्प्रे आहे। फॉर मी हिकिड़ो खणी ॾियो, फॉर मी ॾियो। शाबाश शाबाश। शाबाश मेरी बहन शाबाश। बिना गैस वारो परफ्यूम बॉडी स्प्रे आहे। त पोइ ॾिसूं था त केरु थो हिन विनर थिए, ऐं ॾिसूं था त केरु थो हिन विनर थिए। बिना गैस वाला ये परफ्यूम बॉडी स्प्रे है। त पोइ ॾिसूं था। हाँ हाँ 20 सेकंड बचे हैं आपके पास। पता नहीं किसके पास जाएगा, बेल लगा लो। 10 9 8 7 6 5 4 3 2 1। बस बाजी बस, इतने जज्बाती मत बनिए। देखिए इसमें कोई गैस नहीं है, ये परफ्यूम बॉडी स्प्रे है, कोई गैस नहीं है। आई 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 बाजी अचो 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 अचो, तव्हांखे बि 1 मिनट जो टाइम ॾियूं था। ठीकु आहे मुंहिंजी भेण? क्यों करे? ये ले फॉर्मी आपके लिए, ये फॉर्मी आपके लिए। विनर केड़ी है? अधी ला विनर यो अधी अधी अचो अचो अचो। ही अवां सां वींदो फॉर्मी। ऐं ॿियो मूंखे कोहिनूर कोहिनूर अवां सां झलक अवां सां, ऐं पंहिंजो 7 हर्बल अवां सां, ऐं ॿियो फॉर्मी। ये भी आपके साथ चाहिए? झलक दे दूं? ये भी दे दूं? चले ये भी ले ले। बस बस ॿियो छा खपे? डायरेक्टर साहब बोला है चुपचाप करके ब्रेक पे जाओ, फिर आओ
वॉशिंग मशीन के लिए गेम खेलो ऐं अवां जी ताड़ियूं खपंदियूं ज़ोरदार ताड़ियूं हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध कार अवां जे लाइ ऐं हाणे जेको सेगमेंट आहे असांजे लाइ वॉशिंग मशीन जो आहे त पोइ ॾिसूं था त 7 हर्बल जी जेको विनर आहिनि उहो केरु थो थिए पर एॾो आसानी सां न गेम थींदी मुक़ाबिलो थींदो ऐं तव्हांखे बेस्ट ऑफ 3 गेम खेॾणियूं आहिनि हिकिड़ो आहे हॉकी चकर ॿियो कॉटन बैट आहे ऐं टियों आहे असां वटि बैडमिंटन बॉल आहे ठीकु आहे ऐं हॉकी चकर त मुस्तफ़ा साहब तव्हां कोन खेॾी सघंदा हॉकी चकर त मुस्तफ़ा साहब जी तरफ़ां कोई खेॾी सघे थो हॉकी चकर जो हिननि खे विन कराए सके सर आप तो खेल लेंगे ना आ जाए सर आ जाए मुस्तफ़ा साहब की तरफ से कौन खेलेगा गेम ये मुस्तफ़ा साहब खुद बताएंगे सर क्या कह रहे हैं कौन आएगा चक्कर पे चक्कर है हॉकी चक्कर है और आप भी नीचे आ जाए आप भी नीचे आ जाए मुस्तफ़ा साहब को ब्लड प्रेशर का थोड़ा इशू है तो ये कह रहे हैं कि ऑडियंस में से आपके कोई अपना हो जो आपकी तरफ से गेम खेलेगा और विनर हो सकता है ठीक है कौन सर कौन है उसके लिए भी तोहफा है चलो आ जाए आ जाए आ जाए आ जाए ठीक है अचो हाँ ठीक है ब्लड प्रेशर और हार्ट प्रेशर वाला बंदा नहीं खेलेगा अचो रखो साइड ते ऐं साइड ते कयो 7 हर्बल असली उपटन आहे जेको ख़ासि संदल ऐं जेको ख़ासि हिन में शहद ऐं केसर ऐं हिन में हल्दी ख़ासि आहे जेका इन में तव्हांजी एक्नी तव्हांजे फेस खे फ्रेश कंदी आहे हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं 7 हर्बल जे लाइ असली और ख़ालिस उपटन सिर्फ़ु 7 हर्बल उपटन ऐं हॉकी चकर ऐं सभ खां पहिरीं हेॾा अचो सर तव्हां डेमो ॾिसी वरितो आहे अवां पंहिंजो नालो ॿुधायो नालो फैसलुद्दीन ठीक है सर मेरा बच्चा आपका नाम हमजा ठीक है हमजा अचो साईं अचो साईं फैसलुद्दीन साहब अचो तव्हांखे 1 मिनट ॾींदासीं 1 मिनट में आपको चक्कर लगाना है और आपको 3 चक्कर लगा के यहाँ से बॉल उठा के उस बास्केट में डालनी है ठीक है सर थोड़े गिफ्ट के साइड ते कर लो गिफ्ट के साइड ते कर तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे क्यों है सर 1 ये 2 ये 3 अरे फैसल भाई हीअर ई चक्कर अची विया फैसल भाई 1 ये 2 ऐं ही 3 मामू शाबाश फैसल भाई 1 2 3 कैच के जो सही है चले फैसल भाई 10 9 8 7 6 5 4 3 भाई रुक जाइए आ जा मेरा बच्चा मुस्तफा साहब को अगर विन करवाना है तो हींअर जेके चक्कर थिया आहिनि उहे घणा थे 3 बॉल थिया टोटल 3 बॉल हुए अगर विन करवाना है तो 4 ठीक है मेरा बच्चा आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब 1 2 ऐसे हो गया चलो मेरा बच्चा शाबाश 1 2 तीर इधर का पूरा इधर जाओ 1 2 3 ये रहा चल हंसता मजा
चलो बच्चे, चलो 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 चलो। 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1। बॉल 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 उठा ली और चली गई। चले जी, नेक्स्ट गेम नेक्स्ट गेम नेक्स्ट गेम नेक्स्ट गेम। जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो। बैडमिंटन बैडमिंटन बैडमिंटन। हाँ, ये बच्चे को ये गेम आप खेल लेंगे, ये आप गेम खेल लेंगे, ठीक है। बैडमिंटन रखा, बैडमिंटन बैडमिंटन। जल्दी करो, साइड से कयो और जल्दी कयो। शाबाश। हाँ, ये गेम तो आप खेल लेंगे मुर्तजा साहब। सर ठीक है, आए एकड़ो ॿियो खणी अचो गिलास। जल्दी कयो, ॿियो गिलास कोने, हिकिड़ो ही है। ओके सर, आपको इसी तरह जाके इसमें बॉल डालना है। आ जाए डेमो, आपको पता है। आ जाए फैसल भाई, आ जाए। 1 मिनट जो टाइम है, 1 मिनट जो टाइम है। तव्हांजो टाइम काउंटडाउन स्टार्ट थी तो हाणे कयो। ऐं ही जेको सेगमेंट तव्हां ॾिसी रहिया आहियो, 7 हर्बल जे ताउन सां ही सेगमेंट आहे, जंहिंजो बहितरीन ही उपटन आहे। हिन जी हिकिड़ी क्रीम आहे, वाइटिंग क्रीम आहे, जेका ब्राइटो जे नाले सां आहे, जेके पंजनि प्रॉब्लम्स जो हिकु सॉल्यूशन आहे। त पोइ ॾिसूं था त केरु थो विनर थिए। शाबाश। हलो सी, हलो 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 हलो। असली ऐं ख़ालिस उपटन आहे 7 हर्बल जो, जंहिंमें मौजूद आहे हल्दी, जबरदस्त शहद। अब ताड़ी चलो हो जाओ, ताड़ी तो जाना। फैसल में 1 किलो आया है आज। ओके शाबाश। तालियां है। बॉल भी दी तो फैसल भाई चलते जाए। ठप्पा चाहिए, ठप्पा चाहिए, ठप्पा चाहिए। 10 9 8 7 6 5 4 3। जबरदस्त। चले सर, 4 बॉल। शुरू में समझ नहीं आया क्या? चलिए सर, स्टार्ट करें। स्टार्ट है, स्टार्ट सर। आ जाइए, दूसरे बॉल पे जाइए सर, दूसरे बॉल पे जाइए। हाँ, पहले करते रहिए। बॉडी के साथ टच नहीं चाहिए सर, बॉडी से दूर रखिए। हेलो 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 सर। Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2। ये काउंट नहीं होगा। हेलो जी, 3 4। बी गेम रखो, बी गेम रखो, बी गेम रखो। दोनों ने एक एक गेम जीता है। बेस्ट ऑफ 3 का फाइनल गेम। ऐं जेको विनर थियो उहो विनर थींदो वॉशिंग मशीन जो, जेका 7 हर्बल वारनि अव्हां खे ॾिनी आहे। 7 हर्बल वारनि जो ही सेगमेंट आहे, जेके अव्हां जे लाइ ही प्राइज़ खणी आहे वॉशिंग मशीन। सर गेम समझी आयो? गेम पता है? आ जाए सर, फैसल भाई आ जाए। कार्टन बेट है, अब गेम है ये। तो ये किस तरह गेम खेलनी है, आपको भी 1 मिनट का टाइम दिया जा रहा है। आपका टाइम हाँ स्टार्ट है। जबरदस्त। 7 हर्बल जो ही खास उपटन आहे, जंहिंमें मौजूद आहिनि हल्दी, शहद,
ऐं जड़ी बूटियूं कुदरती इनखे हण सां 15 मिंटनि में तव्हां बिल्कुलु तव्हांजे फेस ते फ्रेशनेस ऐं निखार अची वेंदो। ऐं जेके बि तव्हांजे चेहरे ते गैर ज़रूरी दाग आहिनि, रिंकल्स आहिनि ऐं दाणा आहिनि या कुझु बि आहे त उहो 7 हर्बल जो उपटन तव्हांखे क्लियर करे ॾींदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 15 मिंट में। त यादि रखिजो, ॾिसूं था 10 9 8 7 6 5 4 3 2 1। सर जी दूसरा ब्रश आप ले ले, ये आपने पास रखिए सर जी, दूसरा ब्रश ले ले सर जी। सर अभी तक 3 है, ठीक है सर, अगर विनर बनना है तो 4 कीजिए। आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है। आप चले मुस्तफा साहब, चले 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 सर, चले चले चले। ये डाल क्यों रहे? अंदर नहीं डालना सर, अंदर नहीं डालना। आपने गेम नहीं समझी थी? Ten, 9, 8, 7, 6, 5, 4। जबरदस्त, बहुत अच्छी गेम खेली है। आई फैसल भाई तव्हां विनर थी आयो 7 हर्बल जा। जबरदस्त, जोरदार ताड़ी फैसल भाई ये लाइ। माइक ॾियो साईं खे। ऐं हाँ बिल्कुल बिल्कुल फैसल भाई, आपको बहुत बहुत मुबारक हो। कैसा लग रहा है वॉशिंग मशीन जीत के 7 हर्बल की? आज आपकी छोटी की बर्थडे भी है। हाँ देखो मिल गया ना गिफ्ट बर्थडे का। जोरदार ताड़ी दीजिए फैसल भाई, थैंक यू सो मच। अवां की वॉशिंग मशीन है तव्हां खणी वेंदा। और मेरा बच्चा आज आपकी बर्थडे है तो आपके साथ स्वीट हिल जाएगा। स्वीट हिल दो मेरा बच्चा, हैप्पी बर्थडे टू यू। ये आपके साथ। ऐं मूंखे मुस्तफा साहब लाइ 7 हर्बल लियो, 7 हर्बल लियो ऐं झलक ॾियो ऐं पांडा भी ॾेई ॾियो मूंखे। ये सर ये आपके साथ आपने गेम खेले था 7 हर्बल पांडा, थैंक यू सो मच। हाँ सर क्या? अच्छा मुझे जीएफएस ये मेरे बच्चे के साथ जाएगा। उन्होंने बोला बच्चे को दे दो। सर ये झलक ब्यूटी क्रीम, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम क्रीम खोलो, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम दो, क्रीम 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 क्रीम। आई 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 ही एनेक्स जो ख़ासि तोहफ़ो अवां जे लाइ। ज़ोरदार ताड़ी दीजियो। ऐं ससी पुनू, ससी पुनू, ससी पुनू, ससी पुनू भाजी ये आपके लिए। ससी पुनू ए ब्यूटी की क्रीम है, क्रीम ससी पुनू, ससी पुनू ये आपके लिए मेरा बच्चा। ऐं ससी पुनू, ससी पुनू, ससी पुनू कौन मिलेगा गिफ्ट? अजय ससी पुनू, ससी पुनू। आई ना ए ब्यूटी क्रीम जी, ए ब्यूटी क्रीम, ये ए ब्यूटी क्रीम, ए ब्यूटी क्रीम सर, ये ए ब्यूटी क्रीम सर, ये ए ब्यूटी क्रीम कौन मिलियो है? हे जो खेडी दस, हे अवां सां खेडी दस, हे अवां सां खेडी आहे फॉर मी जो हैदराबाद से आई है। ये ले भला हैदराबाद से आई है फॉर मी। आई अम्मा बेचारी चए थी ऐं जॾहिं ईंदी आहियां मूंखे कोन मिलंदो आहे। वकार बिल्डर जो, वकार बिल्डर जो ही अचे मुंहिंजो अम्मा वकार बिल्डर अवां सां। ऐं शारजा कुकिंग ऑयल वारे जो मथे ॾियो, मथे ॾियो दोस्तर के। क्या दूं आपको? जीएफएस दो, जीएफएस दो, ये लो जीएफएस, जीएफएस ये ले बेल बेल ले 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 वेओ वेओ मुझे बैठ वेओ वेओ बाजी को ऊपर। जीएफएस, जीएफएस, जीएफएस ये आपके साथ। ये जीएफएस बाजी अचे स्वीट हिल ये उठो आराम से, आराम से, पांडा दियो, पांडा पांडा पांडा। मुझी भेण
नहीं नहीं, एक वो बोल रही है, वो हैदराबाद से आई है। सर 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 मेरा बच्चा नहीं नहीं, ये मेरी बहन के लिए पार्ट ऑफ केमिकल। ये आपके साथ जीएफएस जाएगा, जीएफएस आपके साथ जाएगा, जीएफएस आपके साथ, जीएफएस आपके साथ। ओके खेरा वे अच्छी मुझे भेड़ आई स्वीट हिल लो। अच्छा जी तेसाई अल्लाह ने के बाद अल्लाह वाही इहो आहे दमादम सिंध जेको तव्हां ॾिसो पिया। का रोक तो कोन्हे, तव्हांजे लाइ प्रोग्राम आहे, हमेशा अवांजे लाइ आहे। ऐं QNN फ्लेवर ॾींदो हसजार के ॾियो, हसजार के ॾियो, हसजार के ॾियो QN फ्लेवर। ऐं अधी खे स्वीट हिल वारो ॾियो। ऐं तेसाई अल्लाह ने के बाद अल्लाह वाही सिंध सलामत साथ सलामत। हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध।